ठुकराठो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री सिंध हैदराबाद डॉक्टर हिज़बुल्लाह भुट्टो ऐं डिप्टी डायरेक्टर डॉक्टर पीरबख्श लिगारीअ जी अॻवानीअ में वेटनरी डॉक्टरनि जूं टीमियूं जोड़े, जंहिंमें वेटनरी डॉक्टर ज़ुल्फ़कार मुग़ल, डॉक्टर मोहम्मद नवाज़ उॼड़, डॉक्टर दानिश सूमरो, डॉक्टर अब्दुल फत्ताह चौहान, टेक्निकल स्टाफ में इरफान मंगी, इल्मुद्दीन जुणेजो, मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ घड़ंग, ॻोठ ॾींगड़ो, ॻोठ जलाल शर, ॻोठ अब्दुर्रहीम महर, ॻोठ बीचानजी, ॻोठ कुर्बान शर, देह ठुकराठो नबीशा में मोबाइल टीमुनि जानवरनि खे मुहाड़े ऐं गोगी बाकिरे माल खे फिफड़े ऐं रताइन दस्तनि खां वैक्सीन जा टिका लॻाया ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में 210 बीमार जानवरनि जो पिणु इलाज कयो। उन मौक़े ते फोकल पर्सन डॉक्टर रफ़ीक अहमद गलाल मीडिया वारनि खे ॿुधायो त ज़िले सखर जे तालका पनोआकिल, तालका सालियोपट, तालका रोहिड़ी, तालका न्यू सखर जे पूरे ॻोठनि में यूनियन काउंसिल लेवल ते असां जूं मोबाइल टीमियूं कमु करे रहियूं आहिनि ऐं जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव लाइ अॻुवाट टिका लॻाया पिया वञनि ऐं डायरेक्टर तरफ़ां वैक्सीन ऐं दवाऊं काफ़ी मिक़दार में असां वटि मौजूदु आहिनि, जेकी मोबाइल टीमुनि खे रोज़ाना जे बुनियाद ते पहुचायूं वेंदियूं आहिनि।